नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के सिजावल मां खबर ईंदा जमात इस्लामी घारो पारां मुल्क में महंगाई बेरोजगारी ऐं हुकूमत के गलत पॉलिसियुनि खिलाफ जमात इस्लामी घारो के अमीर मौलाना समीउल्लाह अली पोटो जमात इस्लामी यूथ के सदर हमाद अशरफ हमजो नायो की अगवानी में ईदी सेंटर घारो का रैली कढी वई। रैली में शरीक माण्हुनि हथनि में पोस्टर ऐं प्ले कार्ड खणी इमरान खान खिलाफ सख्त नारेबाजी कई। उन मौके ते अगवाणनि खिताब कंदे चयो त पाकिस्तान के 74 सालन में जेका इमरान खान महंगाई कई है माण्हुनि का रोजगार खसियो है इन जो मिसाल नथो मिले। इमरान खान के गलत पॉलिसियुनि सबब मुल्क जो देवालो निकरी वियो है। माण्हुनि खां मानी गबो पिण खसियो पियो वञे। माण्हू बेरोजगारी बदहाली सबब खुदकशी करण ते मजबूर थी विया आहिनि। अॻे साल में एक दफ़ो तेल जा अघ वधाया वेंदा हुआ पर हिन वक्त हर रोज तेल जा नया अघ मुक़रर कनि था जंहिं करे महंगाई में इजाफो थी रहियो है। इमरान खान चवंदो हो त जेकॾहिं मुल्क में महंगाई में इजाफो थिए त समझो अवां जा हुक्मरान चोर आहिनि। हिन वक्त जेका घाटे टोड़ महंगाई है उन गरीब माण्हू जो जीवन जंजाल करे छॾियो है। रैली शहर के मुख्तलिफ चौकनि खां थींदी टाउन कमेटी घारो में खत्म थी। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।